नवाबशाह 60वें रोड सां आयशा गर्ल्स कॉलेज खां विछायल मेन ड्रेनेज प्रेशर लाइन जमाली पेट्रोल पंप भरिसां मस्जिद जामे अब्दुल्ला बिन ज़ुबैर साम्हूं क्रैक। 15 ॾींहं गुज़री वञण बावजूद मेयर तोड़े ज़िले इंतज़ामिया को तवजो न ॾिनो। इलाइक़े वासी दिमाग़ खां कासिद पानी 60वें रोड ते जमा थी वियो। बदबू वधी वञण करे शहरी अज़ाबारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर। शहरी आला इख्तियारनि खां मुतालबो कयो। जी नाज़रीन, तव्हांखे ॿुधाईंदासीं त हींअर असां ज़िला शहीद बेनज़ीराबाद जे 60वें रोड ते जेको आहे सो असां बीठा आहियूं जमाली पेट्रोल पंप जे साम्हूं, जिते ही तव्हां ॾिसो त जेका गटर लाइन जेका प्रेशर लाइन हुई जेका आयशा गर्ल्स कॉलेज वारी, उहा जेका असां मेन लाइन हिते जेको आहे क्रैक थी आहे। इनखे 15 ॾींहं थी विया आहिनि, जॾहिं त हितां काफ़ी इलाइक़े जे माण्हुनि शिकायतूं बि कयूं आहिनि, लेकिन मेयर नवाब शाह तोड़े डिप्टी कमिश्नर नवाब शाह या ॿी कंहिं बि इंतज़ामिया 15 ॾींहं गुज़रण बावजूद अखि न खोली आहे। ऐं हिन वक़्त ताईं नतीजो इहो निकितो आहे जो शहरी जेके मोटर साइकिल ते गुज़रंदड़ आहिनि, उहे जेके बि हितां गुज़रनि था राहगीर, उन्हनि जा जेको आहे सो पंहिंजो कपिड़ा नापाक थियो वञनि। लेकिन अफ़सोस सां चवणो थो पवे त हिन वक़्त ताईं ज़िला इंतज़ामिया को तहरीक न वरितो आहे। ॿिए तरफ़ तव्हांखे ॾेखारींदासीं त हिन पाणी जे करे गटर लाइन क्रैक थियण जे करे जेके मस्जिद में माण्हू आहिनि उहे निमाज़ बि निमाज़ अदा नथा पिया करे सघनि। अचो त असां तव्हांखे ॾेखारियूं था। ये मस्जिद है, इनके तकरीबन 10-15 ॾींहं थी विया आहिनि। ही पाणी हितां गटर उछले पियो, केर बि इंतज़ामिया वारो कोन आयो आहे। अचण वञण वारनि जा मस्जिद जे आॾो आहे, निमाज़ी अचण वञनि था, कपिड़ा पलीत था थियनि, मोटरसाइकिल स्लिप था थियनि। रोड आहे, हर माण्हू ॿारनि बच्चनि सां अचे थो, मोटरसाइकिल स्लिप। कई माण्हू ॾींहं में 4-5 माण्हू, ही पाणी ॾिसो तव्हांजे साम्हूं आहे, कई माण्हू 3-4 मोटरसाइकिल डेली किरंदा आहिनि। हिते एक्सीडेंट हादसा बि थियनि पिया, माण्हुनि खे धक लॻनि पिया, कपिड़ा पलीत। ऐं असां दुकान वारा बि अचण वञण जे लाइ परेशान आहियूं। मस्जिद वञूं था कपिड़ा पलीत थियनि था। केर बि इंतज़ाम वारो आयो न आहे, पुछा न कई अथासीं पाणी आहे किथां आयो आहे किथां न, त माना केर बि पुछा करण वारो न आहे। ही तव्हां ॾिसो मस्जिद अब्दुल्ला बिन ज़ुबैर 60वें रोड ते जमाली पेट्रोल पंप जे भरिसां आहे, जिते ही जेका असां आयशा गर्ल्स कॉलेज वारी प्रेशर लाइन जेका आहे उहा जेका सो क्रैक थी वई आहे। ऐं ही तव्हांखे असांजो मंज़र ॾेखो, 24 कलाक तव्हां ॾिसो त ही पाणी हलंदो थो रहे। ऐं हिनखे 15 ॾींहं गुज़री विया आहिनि, लेकिन ज़िला इंतज़ामिया ऐं मेयर या ॿिए कंहिं बि इंतज़ामिया तरफ़ को तहरीक न वरितो वियो आहे। ऐं इलाइक़े वासी जेको आहे सो मुकमल तरह बदबू मां तंग थी विया आहिनि, लेकिन हिन वक़्त ताईं को बि इंतज़ामिया तहरीक न वरितो आहे। रज़ामंद फासली, ब्यूरो चीफ, डेली पाक न्यूज़, कराची।